दादू ज़िले जे मशहूर ऐं मारूफ़ शख़्सियत इंसाननि जी भलाई लाइ कमु कंदड़ फैज़ फाउंडेशन जे सरवान फैज़ काछोवाला जी 33 सालगिरह जो केक सुल्तानाबाद सिटी में काटियो वियो, जिते सियासी समाजी अॻुवाननि, इंसान ज़ात जी ख़िदमत कंदड़ सुजाण धुरियनि, उस्तादनि समेत शहरनि भरपूर नमूने सां शिरकत कई, जंहिंमें गवर्नमेंट हाई स्कूल गोज़ो जो हेड मास्टर अली बख्श चांडियो, इंसानियत सोशल वेलफेयर जे अॻुवान वारहमा न्याज़ हैदर, गस्टा अॻुवान अलीगुल चांडियो, अवामी पोरे तहरीक जो मरकज़ी अॻुवान मज़हर चांडियो, ख़ैरपुर नाथन शाह जो वापारी मीर कंबर अली, शफ़ीक अब्बासी, सोशल वर्कर ग़ुलाम शबीर, हेड मास्टर यार मोहम्मद, समाजी कारकुन अहमद अली चांडियो, उस्ताद मोहम्मद अली, शकील चांडियो, लाला अब्दुल गफ़ार समेत शहरनि फैज़ काछोवाला खे इंसानियत जी ख़िदमत करण में हमेशह अॻभरो हुजण जे एवज़ पग ॿधाई वई। सिंध जी सकाफ़त अजरक टोपियूं पाराइण सां गॾोगॾु गुलनि जा हार पाराए तोहफ़ा पिणु ॾिना विया। उन मौक़े ते अॻुवाननि ॻाल्हाईंदे चयो त फैज़ काछोवाला दादू ज़िले सां तालुक़ु रखंदड़ काछे जे मिसकीन मारूअड़नि जी मदद करण सां गॾु समूरी सिंध जे ॾुतड़ियल इलाइक़नि ऐं ग़रीब अबोझ माण्हुनि जे लाइ पाण पतोड़ण ऐं मदद करण में हमेशह अॻभरो रहियो आहे। हिननि उहो बि चयो त इंसाननि जी मदद करण ते खेनि सलाम पेश करियूं था ऐं उमेद था करियूं त हू सदाईं मिसकीन मारूअड़नि लाइ पाण पतोड़ींदो रहंदो। उन मौक़े ते फैज़ काछोवाला जो चवणु हुयो त असांजे हिन इलाइक़े जे अंदरि बाबा वईद कंदम मोहम जो बानी साईं असांजो नज़र प्यासी साहब ऐं उन सां गॾु साईं अली गुल साईं शबीर वारा इन्हनि संगतियुनि सां गॾियासूं। काछे में पंहिंजो जनमु आहे, काछे जी मिटी मां पैदा थिया आहियूं, काछे में ई मढ़ मुक़ाम आहे असांजो हींअर ताईं बि। त पोइ काछे जे उन मिसकीन मारूअड़नि जे ख़िदमत करण जी नियत सां जो अल्लाह पाक नियतुनि जो दारोमदार चवंदा आहिनि त अल्लाह पाक तव्हांजी नियतूं ॼाणींदो आहे। पोइ साफ़ ऐं सचाई वारी नियत सां उन मंज़िल खे माणण जे लाइ मिसकीन माण्हुनि सां गॾु बीठासूं। इवन एतिरे हद ताईं जो ख़ैरपुर नाथन शाह शहर जे अंदरि झोलियूं बि झलियूंसीं, मेहड़ जे अंदरि, वारह जे अंदरि, नसीराबाद, लाड़काणो, तव्हां सभिनी दोस्तनि सां गॾिजी इहो न ॾिठोसीं त हिकिड़ी का ख़ुदी रखूं, अना रखूं त भई छो पिना छा लाइ पिना, पर ख़ुदी ऐं अना तॾहिं रखूं जॾहिं असीं पंहिंजी ज़ात जे लाइ, पंहिंजे घर जे लाइ कंहिंजे अॻियां हथ टंगियूं असां शर्मसारी महसूसु थिए। पर बज़ाते ख़ुदि मूंखे त हिकिड़ो वॾो फ़ख़ुरु महसूसु पियो थिए जो मां हिकु इंसान बचाइण जे लाइ मां झोली झली ख़ैरपुर नाथन शाह जे रोडनि रस्तनि गलियुनि में, मां कराची जे रोडनि ते, चौराहनि ते, चौरंगियुनि ते बि ख़ैरात वरिती, सिर्फ़ु इंसान ज़ात जी भलाई जे ख़ातिर। अॼु मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त अॼु हिकु अहिड़े माण्हू जो जनमु ॾींहुं आहे जंहिंजे लाइ लतीफ़ सरकार ही सिटियूं चयूं आहिनि त खरखणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीअड़ो आहे खाओड़ न अञा पंध जो। त अहिड़े ई सिटियुनि जो मालिक फैज़ साईं खे किरोड़े मुबारकूं हुजनि।